मुफ्ती साहब हिकिड़ो पेश इमाम ॿिनि मस्जिदनि में इशा जी नमाज़ पढ़ाए सघे थो? मोहम्मद इमरान कोट सब्दल खां। हिकिड़ो पेश इमाम हिकिड़ी मस्जिद में इशा जी नमाज़ जी इमामत कराए सघे थो। ॿी मस्जिद में उन्ही वक़्त हिक ई ॾींहं में ॿिनि मस्जिदनि में इशा जी नमाज़ जी इमामत नथो कराए सघे। छो? वजह छा आहे? जॾहिं हिकिड़ी मस्जिद में उहो पेश इमाम बणी करे इशा जी नमाज़ पढ़ाईंदो त उन जी फ़र्ज़ नमाज़ अदा थी वेंदी। साॻो ई जॾहिं ॿी मस्जिद में वञी करे इशा जी नमाज़ पढ़ाईंदो, हिन जी पंहिंजी नमाज़ त अदा थी वई। हाणे जेकी नमाज़ पढ़ंदो इहा नफ़िल नमाज़ हूंदी, ऐं जेके इन जे पुठियां बीहंदा उन्हनि जी कहिड़ी नमाज़ हूंदी? फ़र्ज़ नमाज़। ऐं उलमा अहनाफ जो इहो अक़ीदो नज़रियो ऐं फ़तवा आहे त नफ़िल पढ़ण वारे जे पुठियां फ़र्ज़ पढ़णु जाइज़ न आहे। हिकिड़ो माण्हू नफ़िल नमाज़ थो पढ़े, तव्हां उन जे पुठियां बीही करे फ़र्ज़ नमाज़ जी नियत ॿधो था, तव्हांजी नमाज़ न थींदी। छो त नफ़िल पढ़ण वारो कमज़ोर कैफ़ियत में आहे, फ़र्ज़ पढ़ण वारो मज़बूत कैफ़ियत में आहे। इंजण कमज़ोर हुजे, डब्बा मज़बूत हुजनि, गाड़ी हलंदी? त इन करे पेश इमाम इशा जी नमाज़ हिक ई मस्जिद में पढ़ाए सघे थो। ॿ मस्जिदनि में हिक ई नमाज़ ॿ दफ़ा नथो पढ़ाए सघे।